अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रन या रब्बी शुक्रन, هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب. ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم، وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما. तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। अणगणिया दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे मथां। मुंहिंजी तव्हांखे थोरी गुज़ारिश आहे त जेके दोस्त परे आहिनि थोरा वेझा थी अचो। अल्लाह खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। छो त आवाज़ त अल्हम्दुलिल्लाह पूरी मस्जिद में पहुची वञे थो, पर ही रब्बुल आलमीन जो कलाम आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जो ही फरमान आहे। असां तव्हां ॿुधण जो हक़ अदा कंदासीं। हीउ जेको असां तव्हां पंहिंजो वक़्तु कढी हिते अल्लाह जे घर में आया आहियूं, उमेद आहे अल्लाह में ॿुधण जो हक़ अदा असां कंदासीं त रब खां असीं दुआ घुरियूं त अल्लाह साईं मूंखे ऐं सभिनी खे इनशा अल्लाह लज़ीज़ इन जे मथां अमल जी तौफ़ीक़ ॾींदो। इन खे सम्झण, इन ते ईमान आणण, इन जे मथां अमल करणु हर हिकु उम्मती जी इहा ज़िमेदारी आहे।
उन खां पोइ ॿी ज़िम्मेदारी कहिड़ी थी थिए, वरी इनखे अॻिते मुंतक़िल करणो आहे, पाण ताईं कोन्हे महदूद रखणो। त असां अल्हम्दुलिल्लाह हिन ते ईमान आंदो आहे, अल्लाह जे दीन ते मुंहिंजो अमल आहे, मां अल्हम्दुलिल्लाह बाअमल आहियां, हाणे मुंहिंजी मोकल आहे। न, मंज़िल अञा अॻिते आहे। ईमान आणणु ही दिलि जे अंदरि आहे, अल्लाह थो ॼाणे, उनजो इज़हार करणु, उन खां पोइ उन जे मथां अमल करणु। हाणे अॻिते अञा जेका मंज़िल आहे इन खे अॻिते मुंतक़िल करणु, अॻिते पहुचाइणु। पोइ इन पहुचाइण, इन रस्ते में तकलीफ़ूं मुश्किलातूं ईंदियूं, उन्हनि ते सब्र करणु, उन तकलीफ़ुनि उन ॾुखनि ते सब्र करणु। अल्लाह तबारक ताला मूंखे अवां सभिनी खे इन ते तौफ़ीक़ ॾे। मूं अवां तव्हांखे मुतवजा इन करे कयो त जीअं साईं जो तव्हां गुफ़्तगू ॿुधी, असां सभई जा सभु ज़िम्मेदार आहियूं। चाहे हिकिड़ी आयत आहे तॾहिं बि ज़िम्मेदार आहियूं, चाहे ही पूरो अल्लाह जो क़ुरान असांखे हिफ़्ज़ आहे तॾहिं बि असां ज़िम्मेदार आहियूं। आलिम बि ज़िम्मेदार आहे, आबिद बि ज़िम्मेदार आहे। पूरो दीन अल्लाह जो हिन वटि आहे तॾहिं बि ज़िम्मेदार आहे। जेकॾहिं हिकु ॿ हदीस आयत अथसि तॾहिं बि ज़िम्मेदार आहे। इन जे करे असां तव्हां तवजह सां ॿुधंदासीं त अल्लाह साईं असां तव्हांखे इंशा अल्लाहुल अज़ीज़ इन खे सम्झण जी अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो। जीअं ही पूरी ज़िंदगी इंसान जी इम्तिहान आहे न, ही अल्लाह जो दीन बि इम्तिहान अथव, आज़माइश अथव। ही असां तव्हां जेके जुदा आहियूं न, ही उम्मत जेका इख़्तिलाफ़नि में, इंतिशार ऐं फ़िरक़नि में तक़सीम आहे, ही इम्तिहान आहे। अल्लाह जे ही वस खां ॻाल्हि ॿाहिरि कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाई त मुंहिंजा पैगंबर, वलौ शाअ रब्बुका लजअलना अन्नास उम्मतन वाहिदा, जेकॾहिं तुंहिंजो अल्लाह चाहे हां त सभिनी खे हिकिड़ी जमात करे हां। ही रब जी कुदरत खां, ताक़त खां का शइ ॿाहिरि कोन्हे। मञाइण ते अचे न, सॼी जा सॼी जेतिरी तव्हांखे इंतिशार में मख़लूक आहे, ही इंसान तव्हांखे फ़िरक़नि में नज़र अचनि था। अल्लाह मञाइण चाहे न, तोखे ज़मीन खे लोॾो ॾियनि, सभु मञी वेंदासीं। वला यज़ालून मुख़्तलिफ़ीन, लेकिन तूं ॾिसंदे त ही मुख़्तलिफ़ गिरोहनि ऐं मज़हबनि में हूंदा। पोइ आयत में छा फरमाए त इल्ला मा रहम रब्बुक, जंहिं ते तुंहिंजे अल्लाह जो रहम हूंदो, जंहिं ते रब तुंहिंजे जी बाज हूंदी, उन खे तूं ॾिसंदे त हिकिड़े रस्ते ते हूंदा। जीअं हिन उम्मत जे अंदरि सभ खां प्यारी जमायत इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमायत हुई, जिन बि ईमान जी हालत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं उन ते उन्हनि जो ख़ात्मो थियो। इहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा सभई जा सभु हिकिड़े रस्ते ते आहे, सभई जा सभु उन रस्ते ते आहे जंहिं रस्ते ते इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। को बि उन्हनि में अक़ीदे जो इख़्तिलाफ़ कोन हो। हिकु रब जा पूॼारी हुआ, हिकु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार हुआ। जेकी मूं अव्हां जे साम्हूं आयत पढ़ी आहे न, इहो कंहिंजो अक़ीदो आहे, इहो कंहिंजो रस्तो आहे, इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। जंहिं रस्ते ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिं दीन शरीयत ते असांजो पैगंबर आहे, अल्लाह जे क़ुरान जे अंदरि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां चवराई अन व मन इत्तबनी, चओ जंहिं रस्ते ते मां आहियां, जंहिं रस्ते जी मां दावत थो ॾियां, जंहिं रब जे तरफ़ मां माण्हुनि खे सॼां थो, मुंहिंजा ताबेदार बि इन रस्ते ते हूंदा। अल्लाह से असां तव्हांखे सभ खां पहिरियां इन रस्ते खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। छो त सभु दाई, सभु दावत ॾियण वारा, पंहिंजी पंहिंजी जमायत जी दावत ॾियण वारा, सभु को इनाम याफ़्ता न आहे। इनाम, एज़ाज़, सवाब उन खे मिलंदो जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾिनी ऐं उन दावत खे सम्झी करे, उन रस्ते खे सम्झी करे, उन ते अमल करे, उन ई रस्ते जी दावत ॾे।
इन जे करे अल्लाह तबारक ताला ही असां तव्हांजे लाइ इम्तिहान रखियो आहे। ही रब जो क़ुरान आहे न, हुवल्लज़ी अंज़ल अलैकल किताब मिनहु आयातुन मुहकमातुन हुन्न उम्मुल किताब व उख़र मुतशाबिहात। अल्लाह हिन खे नाज़िल कयो आहे ऐं हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो असां हिन में मुहकम आयतूं बि रखियूं आहिनि, मुतशाबिहा बि रखियूं आहिनि। मुतशाबिहा छो रखी? इम्तिहान आहे। मुतशाबिहा छा? ही इम्तिहान आहे। फअम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊन मा तशाबह। पोइ जंहिंजे दिलनि में बीमारी आहे, डिंगाई आहे, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए मुहकम जे पोयां कोन लॻंदो सिधी ॻाल्हि जे पोयां, बल्कि मुतशाबिहा जे पोयां लॻंदो। ही इम्तिहान आहे। ही 73 फ़िरका हिन उम्मत में मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो न। 72 केॾां वेंदा? जहन्नम में, हिकिड़ो जन्नत में। इम्तिहान आहे न। हाणे असां तव्हां हिन मुआशिरे में हलूं पिया, असां तव्हां खां अल्लाह असांखे इहा तौफ़ीक़ ॾे त असां उन जन्नत वारे रस्ते खे ॻोल्हियूं जंहिंजे लाइ मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में हिकिड़ी जमायत वेंदी, हिकिड़ो फ़िरक़ो वेंदो। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबा सवाल कयो, अल्लाह जा रसूल उहा जमायत कहिड़ी हुनजी निशानी कहिड़ी? पाण सभ खां पहिरियां इशारो केॾां कयूं? पाण ॾांहुं, मां अना। उन हिक वारी जमायत खे तव्हां ॾिसंदो, उन जन्नती जमायत खे तव्हां ॾिसंदो जंहिं ते आऊं ऐं पोइ फरमाई त मुंहिंजा असाब। अल्लाह जो पैगंबर मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं रस्ते ते आहे उन रस्ते ते उहा जन्नत वारी जमायत जी निशानी आहे त उहा बि उन रस्ते ते हूंदी। असांजे मसलक जी, असांजे मनहज जी ही आयत क़ुरान मजीद जेका सूरह यूसुफ जी आयत आहे न, कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, ओ ही मुंहिंजी वाट अथव, सिराते मुस्तक़ीम सिधी ही मुंहिंजी वाट अथव, अदू इलल्लाह, मां हिकु अल्लाह जे तरफ़ सॼां थो। अला बसीरतिन, दलील ऐं हुज्जत सां, अन व मन इत्तबनी, आऊं बि ऐं मुंहिंजा ताबेदार बि। पाण सभु ताबेदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहियूं न। पोइ असां तव्हां उन रस्ते ते हलूं जंहिं रस्ते ते मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत तबलीग जेका मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी, असां बि उहा ई तबलीग कयूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾिनी या न? अल्लाह रब्बुल आलमीन उन जी क़ुरान जे अंदरि गवाही थो ॾिए, वकज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अमरना मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असां तोॾां पंहिंजो रूह मोकिलियोसीं, यानी क़ुरान। मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान, इन मुंहिंजे वहीअ खां पहिरियां मुंहिंजा पैगंबर तोखे इहा ख़बर कान हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे। क़ुरान सचो आहे ऐं कंहिंका शक जी गुंजाइश। वो मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरीं आयत लथी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थिया या परेशान थिया? गार जे अंदरि पहिरीं आयत लथी न, इक़रा। पाण छा करे, मां अणपढ़ियल आहियां, मां पढ़ियल कोन आहियां। ऐं घर आया त वो पंहिंजी प्यारी घरवारी खदीजा रज़ियल्लाहु ताला फरमाई, जल्दी कर, वो मूंते चादर वेड़, जल्दी कर। परेशान हा कोन हा? छाजे करे? मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान, ओ मुंहिंजा पैगंबर मुंहिंजे इन वहीअ खां पहिरियां तोखे इहा ख़बर कान हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे। वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना, पंहिंजनि बांधनि खां जंहिंखे रब्बुल आलमीन पंहिंजनि बांधनि मां जंहिंखे पसंदि कंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ने नूर सां उन्हनि खे हिदायत कंदो आहे। व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं
माण्हुनि खे हिदायत कंदड़ छाजी सिरात मुस्तक़ीम जी ओ उन रस्ते ते जंहिं रस्ते ते मुंहिंजा पैगंबर तूं आहीं कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह चो त हीअ मुंहिंजी वात आहे सिरात मुस्तक़ीम अदू इलल्लाह मां हिकु रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼां थो अला बसीरत दलील ऐं हुज्जत सां अनव मन तबनी आऊं भई मुंहिंजा ताबेदार बि ही थो मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत अल्लाह हिन क़ुरान में गवाही पियो ॾे ओ मुंहिंजा पैगंबर तूं माण्हुनि खे तबलीग कंदड़ आहीं तूं माण्हुनि खे दावत ॾींदड़ आहीं सिरात मुस्तक़ीम जी अॼु ॿुधायो जेकॾहिं काश ही उम्मत सभई जा सभु इन रस्ते ते हुजे ॿुधाए त असांजी कमज़ोरी हुजे ताक़त छो टुटी आहे कमज़ोर छो थिया आहियूं ओ इन जे करे त असां पैगंबर जे रस्ते ते सभु कोन आहियूं जंहिं वक़्तु ही सभु हुया न हुया 313 रस्ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ते हा ताबेदार पैगंबर जा हा मदद अल्लाह जी हुई आहे न हिननि खां काफ़र कंबंदा हुआ कोन कंबंदा हुआ हिन जो रोब ऐं दबदबो हो या न अॼु असां अरबन में आहियूं करोड़नि में आहियूं परेशान छो आहियूं त हिकिड़े रस्ते ते कोन आहियूं खुदा रा ही दावत अथव इमामुल अंबिया मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह करे असां तव्हांखे इहा दावत सम्झ में अचे अल्लाह जी वही रब जे तरफ़ां आहे इमामुल अंबिया मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो ताबेदार आहे दीन शरीयत अल्लाह नाज़िल कई पैगंबर ते जेकॾहिं शरीयत नाज़िल न थिए वही नाज़िल न थिए त पैगंबर बि परेशान आहे ये जैसी वही न अचे अल्लाह जो पैगंबर पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हाए कोन ही अल्लाह रब्बुल आलमीन जो पैगंबर आहे पर ताबेदार छाजो आहे काफ़िरनि मुतालबो कयो न जेको तूं असां ते दीन पेश करीं थो उन दीन में का तब्दीली कर खुदारा गौर कयो ही अल्लाह जो दीन अथव ही अल्लाह ठाहियो आहे ही रब जो कलाम आहे जंहिं असांखे ठाहियो आहे असांजे लाइ कानून बि उन ठाहियो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा कंहिं कयो पैगंबरनि खे पैदा कंहिं कयो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा कयो ही जिन्ननि इंसाननि खे पैदा कंहिं कयो आहे पूरी मखलूक पैदा कंहिं कई आहे पोइ पैदा अल्लाह असांखे कयो ऐं कानून वरी ॿियनि ठाहियो दुनिया जी जेका बि शइ जेको ऐजाद करे थो उन सां गॾोगॾु परचो बि लिखे थो त ही इंजन मूं तयारु कई आहे हिन जे अंदरि पाणी विझबो हिन जे अंदरि ऑयल विझबो हिन जॻह ते हिन में डीज़ल या पेट्रोल विझबो ईअं पर जेकॾहिं तूं हुनजो उबतड़ करीं त डीज़ल जी जाइ ते पाणी विझी त हलंदी छो त जंहिं ही इंजन ऐजाद कई आहे उन सां गॾोगॾु हुन परचो बि मोकिलियो आहे त हिन खे इस्तेमालु करण जो ही तरीक़ो आहे असांखे पैदा कंहिं कयो आहे ख़र्चो कंहिं आहे पोइ ही कानून उन ई ठाहियो आहे जंहिं असांखे पैदा कयो आहे जीअं हुनजे पैदा करण में को शरीक आहे मर्ज़ी अथसि न पैगंबर खे काफ़िर जे घर में पैदा करे त केरु पुछण वारो अथसि आदर जे घर में खलीलुल्लाह पैदा करे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर में काफ़िर पैदा करे पुट त मर्ज़ी वारो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जीअं पैदा थियण करण में कंहिंजो मोहताज कोन्हे तीअं रब्बुल आलमीन पंहिंजे कानून जे अंदरि शरीयत जे अंदरि कंहिंजो शरीक जो मोहताज कोन्हे ही रब जा पैगंबर आहिनि उन्हनि कानून शरीयत ठाही कोन बल्कि ही शरीयत जा ताबेदार हा इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दीन ठाहियो या दीन जी ताबेदारी कई क़ुरान खां पुछो न وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا بِقُرْآنٍ غَيْرِ هَذَا أَوْ بَدِّلْهُ ही मुतालबो कंहिंजो आहे मुशरिकीन मक्का जो ओ मुंहिंजा पैगंबर जेकी असांजे मथां तूं दीन पेश करीं थो असांजो ही मुतालबो आहे त हिन दीन जे अंदरि का तब्दीली कर ऐं जेकॾहिं तब्दीली नथो करीं त हिन खां अलावा तूं को ॿियो आण ही असांजो मुतालबो आहे पाण हिकिड़े इलाइक़े जा
हिकिड़े कबीले जा हिक रहण वारा ऐं जुदा छो, जंगियूं छाजो, इख़्तिलाफ़ छाजो, मुतालबो सिर्फ़ु इहो आहे, हिन में थोरो तब्दीली कर। छो असां 360 जा पुजारी आहियूं ऐं तुंहिंजी दावत हिकिड़ी अल्लाह जी आहे ऐं तूं 360 जो इनकारी, असां इकरारी, तूं हिकिड़े रब जो इकरारी ऐं असां उन्हनि जा इनकारी। छो असीं मञूं उन खे था, पर वास्ते हिननि जे सां असां हिननि खे ही रब खे वॾो तज़ाद आहे, वॾो इख़्तिलाफ़ आहे। हाणे ही असांजो मुतालबो आहे। हाणे मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त पैगंबर हाणे तूं उन्हनि खे चओ, इन जो जवाब ॾे। इनखे कहिड़ो? कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी, जेकी अहां मुतालबो कयो था त अल्लाह जे दीन में का तब्दीली कर या इन खां अलावा को तूं ॿियो आण, तो इहा त मुंहिंजे वस में ई कान्हे। मुंहिंजा पैगंबर तूं चओ कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी, मूंखे इख्तियार ई नाहे जो मां अल्लाह जे दीन जे अंदरि का मां तब्दीली कयां। ॿुधा, अॼु ही असां तव्हां में जेके दीन मज़हब जेके ठहिया, कंहिं ठाहिया? उम्मत ठाहिया न। असांखे तक़सीम कंहिं कयो? असांखे विरहायो कंहिं? छा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विरहायो? ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आख़िरी वक़्त तां वसियत कंदा विया, ओ मां तव्हां में 2 शयूं छॾियो थो वञा, जेसीं ताईं तव्हां हिनखे मज़बूती सां पकड़ींदव तव्हां गुमराह कोन थींदव। वसियत कंदा विया न, ऐं पोइ उन वसियत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी गामज़न रहिया न, पाबंद रहिया कोन रहिया। मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तूं त मूंखे इख्तियार ई कोन्हे मां अल्लाह जे दीन जे अंदरि का तब्दीली कयां। इन अतबिउ इल्ला मा युहा इलैहि, मां त इन अल्लाह जे वही जो मां ताबेदार आहियां। यानी कमी पेशी करण मुंहिंजो वस न आहे, बल्कि मुंहिंजो वस इहो आहे मूंखे इहो हुकूमत माने अल्लाह जे वही जो मां ताबेदार आहियां। इन्नी अख़ाफ़ आऊं डिॼां थो इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम, जेकॾहिं मां इहो कमु कयां त मां वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो। कुल्लो शा अल्लाह मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बिहि फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरन मिन क़ब्लिही अफ़ला ताक़िलून। यानी मुंहिंजे जेकॾहिं वस में हुजे हा इहो अल्लाह जो दीन पेश करण या तब्दीली करण त मां 40 साल तमाम पेशवा जे दरमां रहियसि। जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त मां अव्हां ते पहिरियां पढ़ां हा। मूं अव्हां में एतिरी जमार गुज़ारी, कॾहिं मूं अव्हां जे साम्हूं रब जो ई दीन पेश कयो? कॾहिं मूं तव्हांखे चयो त मां अल्लाह जो रसूल आहियां त मुंहिंजी ताबेदारी करे मूं तव्हांखे चयो? जॾहिं अल्लाह मूं ते इहा ज़िम्मेदारी रखी, अल्लाह मूंखे हुकुम कई इन जी ताबेदारी जो, मां पाण इन जो ताबेदार आहियां, तव्हां गौर छो कोन था कयो? तव्हां अकुल ते वज़न छो नथा ॾियो? तव्हां गौर छो नथा कयो? जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त मां इन में तब्दीली कयां या इन खे मटायां, इन खां अलावा ॿियो आहियां। हीअ त मुंहिंजे वस में कोन्हे, मां त हिन जो ताबेदार आहियां। खुदारा गौर कर, अल्लाह जो पैगंबर आहे, रब जे वही जो ताबेदार आहे। कंहिंजो ताबेदार आहे? या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह वला तुतिल काफिरीन वल मुनाफिकीन इन्नल्लाह कान अलीमन हकीमा वत्तबि मा युहा इलैका मिर रब्बिक इन्नल्लाह कान बिमा तअमलून खबीरा वतवक्कल अलल्लाह वकफा बिल्लाहि वकीला। ओ मुंहिंजा पैगंबर तूं रब्बुल आलमीन जी तक़वा इख्तियार कर, न कि काफ़िरनि जो चयो मन, न कि मुनाफ़िक़नि जो चयो मन, बल्कि तुंहिंजे रब्बुल आलमीन जे तरफ़ां जेका वही कई वञे थी तूने वहीअ जी ताबेदारी कर ऐं तवक्कल ऐं भरवसो पंहिंजे परवरदिगार ते रख। कंहिंजी ताबेदारी कर? वत्तबि मा युहा इलैका मिर रब्बिक, ओ जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ते वही कई वञे थी तूने वही जी ताबेदारी कर। अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह जे वही जो ताबेदार आहे ऐं अल्लाह जे वही जो दाई आहे। ही अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ही दावत आहे। ही सिद्धो रस्तो सिराते मुस्तकीम ही अल्लाह जी वही आहे ऐं सिराते मुस्तकीम जो बुनियाद, अल्लाह जी वही जो बुनियाद
ॿिनि शयुनि ते आहे, किताबुल्लाह ऐं सुन्नत रसूल ते। ही ॿई शयूं वही अथव। पाण खे अल्लाह तबारक ताला जो हिकु क़ुरान ॿुधाए थो न, 12 जायुनि ते अतीउल्लाह व अतीउ रसूल, इताअत करियो अल्लाह जी, इताअत करियो अल्लाह जे रसूल जी। न त जेकॾहिं क़ुरान काफ़ी हुजे हां त अल्लाह चई छॾियां त अतीउल्लाह, सिर्फ़ु अल्लाह जो चयो वञो। अतीउ रसूल छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जेकी बि हुक्म नाज़िल कया उन जो तरीक़ो नाज़िल कई कोन कई, नाज़िल कई न। अल्लाह रब्बुल आलमीन निमाज़ फर्ज़ कई, उन जो तरीक़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिले। ज़कात फर्ज़ कई, तरीक़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई। हज फर्ज़ कई, तरीक़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई। रोज़ो फर्ज़ कई, तरीक़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई। हिया अतीउल्लाह व रसूल, हिया क़ुरान हदीस। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो बि रब जे हुक्म सां। अल्लाह जो पैगंबर आहे, जेकॾहिं कंहिं शइ खां मना थो करे तॾहिं बि रब जी मर्ज़ी सां, ऐं जेकॾहिं हुकुम थो करे तॾहिं बि पंहिंजे रब जी मर्ज़ी सां, पंहिंजी मर्ज़ी सां न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं असां बि नमाज़ पढ़े पियो आराबी, पाण फरमाए थो निमाज़ न पढ़ी पंहिंजी मर्ज़ी सां न रब जी मर्ज़ी सां। जेका हुन में कमी पेशी अल्लाह जे हुक्म सां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधायो, जेका ही सजदो हीअं कर, रुकू हीअं कर, जेका हुन सहाबी जी सजदे ऐं रुकू में कमी ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुरुस्त कई। पाण फरमाए थो निमाज़ न पढ़ी वरी वञी पढ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म सां। ऐं जेकॾहिं सब्र कई त, इत्मिनान कई, चुप रहिया त रब जी मर्ज़ी सां। फजर जी निमाज़ आहे, पाण पढ़ी फारिग थिया, सहाबी उथियो 2 रकातूं सुन्नत पढ़े पियो। पाण फरमाई छा पियो पढ़ी, छा पढ़ी अथई? अल्लाह जे रसूल मुंहिंजूं 2 रकातूं सुन्नतूं रहिजी वियूं फर्ज़ खां पोइ, ऐं इहे पढ़ा पियो। पाण ख़ामोश रहिया। अल्लाह जो पैगंबर वही जे ख़िलाफ़ ख़ामोश न रहिया। हुते निमाज़ वही जे ख़िलाफ़, पैगंबर जे तरीक़े जे ख़िलाफ़ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुप न रहिया। हिते चुप छो रहिया? त अल्लाह जी मर्ज़ी सां, ही रब जी वही आहे। पैगंबर जी ख़ामोशी बि वही आहे, तक़रीरी हदीस आहे। इन जे करे मुंहिंजा दोस्तो, ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। अतीउल्लाह व अतीउ रसूल, ही ॿई वही अथव। रब जो क़ुरान बि वही आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको तरीक़ो सुन्नत आहे, हदीस, इहा बि वही आहे। ही दीन अथव, ही शरीयत अथव। अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह जी वही जो ताबेदार आहे। अल्लाह जो पैगंबर आहे, वही जो ताबेदार, ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ताबेदार आहिनि, उन जंहिं तरीक़े जो अल्लाह जो पैगंबर जंहिं वही जो ताबेदार आहे, अल्लाह जे रसूल जा जेके ताबेदार आहिनि, उहे बि उन जा ई ताबेदार आहिनि। छो त अल्लाह तबारक ताला जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिराते मुस्तक़ीम जो हुकुम ॾिनई, तीअं अल्लाह तबारक ताला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे बि साॻियो ई हुकुम कई। फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक इन्नका अला सिरातिम मुस्तकीम व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ तुसअलून। ओ मुंहिंजा पैगंबर, मुंहिंजी वही खे मज़बूती सां पकड़, बेशक तूं सिरात मुस्तकीम ते आहीं। इहा तोखे बि नसीहत आहे, ऐं तुंहिंजी क़ौम, तुंहिंजी उम्मत खे बि इहा नसीहत आहे। ऐं अन क़रीब अव्हां खां सवाल कयो वेंदो। अल्लाह जे पैगंबर खे वही जो हुक्म आहे त तूं मुंहिंजी वही खे मज़बूती सां पकड़। व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक, ऐं उम्मत खे ॿियो साॻियो ई हुक्म आहे, तव्हां बि मुंहिंजे रब जे वही खे पकड़ियो। मुंहिंजो पैगंबर बि वही जो ताबेदार, तव्हां बि पैगंबर जा उम्मती, इन वही जा ताबेदार, ऐं तव्हां खां इन वही जे मुतलिक़ सवाल थींदो। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक ताला सवाल कंदो न, क़ब्र में सवाल थींदो न। जेको अल्लाह दीन मोकिलियो आहे उन जो सवाल थींदो न ॿियो। तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, 3 सवाल थींदा न। जेको दीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ओ दीन उम्मती जो। जंहिं रस्ते ते अल्लाह जो रसूल आहे, उन रस्ते ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार आहिनि। अल्लाह से असां तव्हांखे सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। पहिरियां खां पहिरियां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे सम्झूं, सुन्नत तरीक़े खे सम्झूं। पाण अहले सुन्नत आहियूं न। अहले सुन्नत जी माना छा आहे? सुन्नत जी माना आहे तरीक़ो, रस्तो। पाण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते आहियूं, पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो
रब जो कुरान पढ़ तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत जी ख़बर पवंदी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जी ख़बर पवंदी त अल्लाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छा आहे। अल्लाह जो पैगंबर सिरात मुस्तक़ीम ते आहे। अल्लाह जो कुरान जो फरमाए कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तक़ीम, ओ मुंहिंजा पैगंबर तूं चओ त मुंहिंजे रब मूंखे हिदायत कई आहे सिरात मुस्तक़ीम जी। यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरात मुस्तक़ीम। अल्लाह हिन कुरान जो कसम खणी करे थो चए मुंहिंजा पैगंबर बेशक तूं रसूलनि मां आहीं ऐं तूं सिरात मुस्तक़ीम ते आहीं। ही थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो। अल्लाह तबारक तआला असां तव्हांखे इन तरीक़े खे सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह साईं उन खां पोइ उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। पोइ रब्बुल आलमीन असां तव्हांखे इन जी दावत ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे रब जे क़ुरान खां था पुछूं त वही अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां सिर्फ़ रब जो क़ुरान आहे या मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीस अल्लाह जे तरफ़ां वही आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह हुकुम कई तूं मुंहिंजे वही जी ताबेदारी कर। अल्लाह जो पैगंबर अल्लाह जे वही जो ताबेदार आहे ऐं रब जो क़ुरान जो फरमाए त मुंहिंजा पैगंबर असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं आहिनि। तॾहिं अल्लाह पियो चए अतीउल्लाह व अतीउ रसूल, तव्हां चयो मञो अल्लाह जो ऐं तव्हां चयो मञो अल्लाह जे रसूल जो। हिकिड़ी जाइ ते रब्बुल आलमीन फरमाई व उलिल अम्र मिनकुम, टी शइ खे बि रब्बुल आलमीन ते शामिल कई। अवां मां जेके उलिल अम्र हुजनि तव्हां उन्हनि जी बि तव्हां ताबेदारी कयो। पर अल्लाह ते छा चई फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पोइ जेकॾहिं उलिल अम्र सां अव्हां खे को इख़्तिलाफ़ थी पवे त पोइ उनखे केॾांहुं मोटायो फरुद्दूहु इलल्लाह व रसूल। इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े वफ़द खे मोकिलियो ऐं अमीर करे मोकिलियूं कि ही मां तव्हांजो अमीर मुक़ररु कयां थो ऐं तव्हां हिन जी इताअत कजो। सफ़र में कंहिं ॻाल्हि तां अमीर हुन सां कावड़जी पियो, चई मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त तव्हां मुंहिंजी ताबेदारी कजो। जी हाओ, चई आउं तव्हांखे हुकुम थो ॾियां काठियूं मेड़ियो। काठियूं गॾु कयूं, वॾो ढेर थी वियो। चई हाणे बाहि ॾियो। बाहि ॾिनऊं। चई हाणे हिन में घिड़ो। हिकिड़नि सोचियो त भणे हीअ बाहि खां बचण जे लाइ त असां इस्लाम क़बूल कयो आहे, हाणे हीअ पियो चए बाहि में घुरियो, अल्लाह जे रसूल फरमायो त हिन जी इताअत बि करियो, हाणे छा कयूं? हिक ॿिए खे झलियूं, ॻाल्हि ॿुधी अथव, हलूं था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं त असीं चयो मञूं या न मञूं। जेकॾहिं ईअं न हुजे असीं बाहि में हलिया वञूं ऐं असीं जहन्नम में वञूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया। अल्लाह जे रसूल हीअ असांजे अमीर असां सां नाराज़ थी पियो, असांखे हुकुम कई। पोइ हिकिड़नि चयो त असां बाहि में घिड़ूं था, जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हिन जी इताअत कजो। ॿियनि चयो त न, बाहि खां बचण जे लाइ त असां इस्लाम क़बूल कयो आहे, बाहि में कीअं वञूं? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे हुकुम जे आॾो माना मखलूक जी ताबेदारी कोन्हे। जेकॾहिं तव्हां बाहि में वञो आहे त तव्हां क़यामत जी बाहि में जलो आहे। हाणे हुकुम कंहिंजो? अमीर जो हुकुम आहे, पर अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त न फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, जेकॾहिं तव्हांजो को इख़्तिलाफ़ थी पवे, तनाज़ो थी पवे त उनखे केॾांहुं मोटायो? फरुद्दूहु इलल्लाह व रसूल, उनखे अल्लाह उनजे रसूल ॾांहुं, वरी बि केॾांहुं? क़ुरान ॾांहुं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ॾांहुं। अल्लाह ॾांहुं मोटाइण, रब जे क़ुरान ॾांहुं मोटाइण, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं मोटाइण, रब जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस सुन्नत ॾांहुं मोटाइण। ही अल्लाह तबारक तआला जे तरफ़ां दीन अथव, ही वही अथव। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाई व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा। सूरह निसा, मुंहिंजा पैगंबर असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं, किताब ऐं हिकमत। व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा व अल्लमक मा लम तकुन तालम। वो मुंहिंजा पैगंबर जेके तूं न ॼाणंदो है, अल्लाह पियो फरमाए त असां तोखे ॼाणायो। छा सां? ओ रब जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही कई, रब्बुल आलमीन तो फरमाए त असां तोखे इन सां ॼाणायो जेको तूं न ॼाणंदो है। मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान, इन मुंहिंजे वहीअ खां पहिरियां, मुंहिंजे इल्म खां पहिरियां मुंहिंजा पैगंबर या तोखे कान ख़बर हुई त किताब छा आहे, त ईमान छा आहे। अल्लाह जे पैगंबर ते जेको रब्बुल आलमीन इल्म नाज़िल कई, रब जी वही नाज़िल कई, ही ॿई शयूं रब जी वही अथव। वही जो बुनियाद ऐं क़ुरान ऐं हदीस ते आहे। ही सही हदीस अल्लाह जे तरफ़ां वही आहे। ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। अल्लाह असां तव्हांखे इन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं रब जो क़ुरान थो फरमाए। अल्लाह जी नसीहत बि छा सां कई आहे?
वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम वमा अंज़ल अलैकुम मिनल किताबि वल हिकमा यअज़ुकुम बिही वत्तकुल्लाह वअलमू अन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। रब्बुल आलमीन फरमाए मूं अहाना पंहिंजी नेमत मोकिली यानी किताब ऐं हिकमत क़ुरान ऐं हदीस यअज़ुकुम बिही अल्लाह पे फरमाए त मां अव्हांखे इन्हीअ सां नसीहत कयां थो। रब्बुल आलमीन असां लाइ जेका नसीहत मोकिली आहे ही रब जो क़ुरान नसीहत अथव असांजे लाइ। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो असांजे लाइ नसीहत अथव। ही रब जी वही अथव, ही असांजी दावत अथव, ही असांजो मनहज आहे, ही असांजो मसलक आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मसलक आहे। इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रब जे वही जो ताबेदार आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो दाई आहे ऐं अल्लाह जे पैगंबर जे जेके ताबेदार आहिनि उन्हनि जो बि इहो ई रस्तो आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान थो फरमाए अनवा मन तबे मुंहिंजा पैगंबर तूं चओ त आऊं बि इन जो ताबेदार आहियां, मुंहिंजी बि इहा दावत आहे, मां हिकु रब्बुल आलमीन जे तरफ़ दावत ॾियण वारो आहियां ऐं मुंहिंजा ताबेदार बि अनवा मन तबनी वमा अना मिनल मुशरिकीन ऐं पैगंबर मुशरिकनि मां न आहियां। मुवेद जी निशानी अथव अल्लाह जो पैगंबर हिकु रब जो पूजारी हो, हिकु रब जो दाई हो। इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार बि हिकु रब जा दाई आहिनि, उन रब जी पूजा करण वारा आहिनि, उन रब्बुल आलमीन जी इबादत ऐं बंदगी करण वारा आहिनि। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही तरीक़ो आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह असां तव्हांखे इहा सम्झ था फरमाए ऐं पोइ रब जो क़ुरान थो फरमाए त अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा ई दावत हुई। सूरह माइदा जे अंदर रब पियो फरमाए वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु इला रसूल, ओ मुंहिंजा पैगंबर अल्लाह जे तरफ़ां जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिक व इल्लम तफ़ल फमा बल्लगत रिसालत, जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ते नाज़िल कयो वियो इहो तूं माण्हुनि ताईं पहुचाए। इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ही अल्लाह जेका वही कई, अल्लाह जे पैगंबर उन जी ताबेदारी कई ऐं अल्लाह जे पैगंबर इहा उम्मत ऐं पंहिंजो जेका ज़िम्मेदारी रब रखी अल्लाह जे पैगंबर उहा पूरी कई। ऐं पोइ ही दावत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, उहो जेकी अल्लाह नाज़िल कयो तव्हां उन ॾे अचो। केॾां अचो? सॼो केॾां? वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, उहो जेकी अल्लाह नाज़िल कयो उन ॾे अचो। रब छा नाज़िल कयो? व अंज़लल्लाहु अलैकल किताब, यानी क़ुरान हदीस ॾे अचो। अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत करियो ऐं इला रसूल ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़। ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेका तबलीग हुई, जेका दावत हुई, ही सूरह माइदा खे तव्हां पढ़ी ॾिसो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ही दावत आहे कंहिंजे तरफ़ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾियो जेका अल्लाह ते पैगंबर ते वही नाज़िल कई क़ुरान हदीस जे तरफ़। ऐं इताअत कंहिंजी जो हुकुम आहे? इला रसूल, क़ुरान हदीस ॾे अचो, अल्लाह जे रसूल ॾे अचो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेका तबलीग हुई इहा अल्लाह जे वही जी तबलीग हुई ऐं उनजो क़ाइद ऐं मुर्शिद केरु हो? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं हिन दौर जे अंदरि तव्हां हिन सूरह फुरक़ान जी आयत ते गौर करे ॾिसो वमिम्मन ख़लक़ना उम्मतन यहदून बिल हक़ व बिही यअदिलून, तफ़सीर इब्न कसीर पढ़ी ॾिसो। अल्लाह पियो गवाही ॾे त जेतिरा मूं ख़ल्क़िया आहिनि उन में हिकिड़ी जमायत आहे जेका हक़ जो रस्तो ॾेखारे थी। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त मुंहिंजी उम्मत में 73 थींदा, उन में हिकिड़ी जमायत जन्नत में वेंदी। ऐं अल्लाह पियो गवाही ॾे जेतिरा मूं ख़ल्क़िया आहिनि उन में हिकिड़ी जमायत आहे जेका हक़ जो रस्तो ॾेखारे थी व बिही यअदिलून, उन जी निशानी इहा आहे उन हक़ सां इंसाफ़ बि करे थी। इन जमायत जी निशानी कहिड़ी आहे? जेकी अल्लाह हक़ नाज़िल कयो आहे न उन हक़ जो इनकार न कंदी, उन हक़ जो इनकार न कंदी, छो त रब जो क़ुरान आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, अल्लाह जी तरफ़ां ही वही आहे। ही क़ुरान ऐं हदीस ही दीन आहे, हक़ वारी जमायत जी निशानी आहे, उन हक़ जो इनकार कोन कंदी। ईअं न हुजे जो हिकु आयत खे मञे त हिक जो इनकार करे, हिकु हदीस खे मञे त हिकु हदीस जो इनकार करे। उन खां ग़लती त थी सघे थी, गुनाह त करे सघे थी, पर लेकिन इनकार कोन कंदी। अॼु तव्हां ॿुधायो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वही जो तव्हां जेका अल्लाह नाज़िल कई क़ुरान मजीद जी सूरत में या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी सूरत में तव्हां इन जो मुतालो करे ॾिसो ऐं पंहिंजे पाण खे तव्हां पेश करे ॾिसो।
सही हदीस जो मुतालो कयो ऐं अल्लाह जे क़ुरान जो मुतालो कयो ऐं पोइ पंहिंजे पाण खे उन ते पेश करे ॾिसो ऐं उनजे असीं मुआफ़िक़ आहियूं या असीं मुखालिफ़ आहियूं अॼु अल्लाह अञा वक़्तु ॾिनो आहे अञा बि पंहिंजो फ़िक्र करे वठूं क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी सवारियूं उन जे मुताबिक़ असां करायूं अल्लाह तबारक ताला तो फरमाए त उन मुंहिंजी हक़ वारी जमात जी निशानी आहे उन हक़ सां इंसाफ़ बि कंदी दावत बि इन जी ॾींदी ऐं उन हक़ सां इंसाफ़ बि कंदी ईअं न हुजे जो हिक खे मञे हिक जो इनकार करे चाहे हुनजे तबियत जे ख़िलाफ़ हुजे चाहे माहौल जे ख़िलाफ़ हुजे पर अल्लाह जे वही जो इनकार कोन कंदी ही हक़ वारी जमात जी अल्लाह तबारक ताला ॿुधाए थो त निशानी आहे ऐं अल्लाह तबारक ताला मूंखे ऐं सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए इन ते असां प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन हदीस ते गौर करे पाण फरमायूं अॼु खां वठी क़यामत ताईं हिकिड़ी जमात हमेशह हक़ ते रहंदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेका जमायत हुई सहाबा किराम जी उहे सभई जा सभु हक़ ते हा अल्लाह जे रसूल जा ताबेदार हा उन जो क़ाइद ऐं मुर्शिद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो क़ुरान ऐं सुन्नत ते गाज़िबन हा ऐं हुन जो क़ाइद ऐं मुर्शिद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे वही जा ताबेदार हा यानी क़ुरान हदीस जा हुन जो मुर्शिद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो ऐं अॼु बि हिन दौर जे अंदरि ऐं क़यामत ताईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त हिकिड़ी जमात हमेशह हक़ ते रहंदी अॼु बि तव्हां ॿुधायो आहे कहिड़ी जमायत आहे जेका चवे थी त असांजो इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे असांजो अक़ीदो क़ुरान ऐं हदीस आहे तव्हां गौर कयो असांखे तव्हां छॾियो ॿियनि खे तव्हां छॾियो तव्हां गौर करे ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेका दावत हुई इहा कहिड़ी दावत हुई क़ुरान ऐं हदीस जी दावत हुई न ऐं क़ाइद ऐं मुर्शिद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह मुंतखब करे ॾिनो उन जे तरफ़ हुई न ताबेदारी इताअत उन जी हुई न अॼु बि मुंहिंजा दोस्तो हिन काइनात जे अंदरि तव्हां गौर करे ॾिसो उहा तव्हां निशानदेही करे ॾिसो उहा जमात अहल हदीस अथव जंहिंजी दावत छा आहे अदा क़ुरान ऐं हदीस असांजो अक़ीदो आहे असांजो मुर्शिद ऐं इमाम केरा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे कंहिं बि उम्मती जे तरफ़ असां छॾियूं कोन था कंहिंजे तरफ़ था छॾियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ इज़त सभिनी जी कयूं था जेको अल्लाह हुनखे मक़ाम ॾिनो आहे उहो असीं मक़ामुनि खां खसियूं कोन था कंहिंखे अल्लाह तबारक ताला मुहद्दिस कयो कंहिंखे आलिम कई कंहिंखे हाफ़िज़ कई कंहिंखे सहाबी कई कंहिंखे अल्लाह तबारक ताला एज़ाज़ ॾिनई ओ रब्बुल आलमीन जेको उन्हनि खे एज़ाज़ ॾिनो आहे उन जा असीं इनकारी कोन आहियूं आइमा किराम अल्लाह जो उन्हनि जे मथां किरोड़ा रहमतूं हुजे भले ज़माने जा हा उन्हनि जो बि इहो ई अक़ीदो हो क़ुरान ऐं हदीस चारई आइमा चवंदा विया त सही हदीस असांजो मज़हब आहे असांजे कौल खे ॾिसिजो जेकॾहिं पैगम्बर जी हदीस जे ख़िलाफ़ वञे असांजे कौल खे छॾे ॾियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खे न छॾिजो हुननि जो बि इमाम ऐं क़ाइद कहिड़ो हो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो अक़ीदो बि क़ुरान ऐं हदीस हो अॼु बि मुंहिंजा दोस्तो इहा कहिड़ी जमायत आहे जेका चए थी हीअ असांजो अक़ीदो आहे ऐं असांजो मुर्शिद ऐं इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उहा जमायत अहल हदीस आहे रब जो क़ुरान थो फरमाए त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने जे अंदरि इहा ई दावत ही व इज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल पर उन जे जवाब में कालू हस्बुना मा वजदना अलैहि आबाना उन वक़्त में जिन इनकार कयो तरजी छा खे ॾिनो न असीं ईअं कोन कंदासीं बल्कि असांजी पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे ॾिठो कालू हस्बुना मा वजदना अलैहि आबाना असां त ईअं कंदासीं जी पंहिंजा अब्बा ॾाॾा ॾिठासीं मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे सही दीन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए सिरात मुस्तक़ीम खे अल्लाह तबारक ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक ताला इन जे मथां अमल करण खां पोइ अल्लाह से इन जी असां तव्हांखे दावत ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए हीअ असां जमात अहल हदीस जी दावत आहे क़ुरान हदीस असांजो अक़ीदो आहे असांजो मनहज आहे असांजो मसलक आहे ऐं क़ाइद ऐं मुर्शिद असांजो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे असीं अल्लाह जे रसूल जी इताअत करियूं था ऐं जंहिं रब जो क़ुरान थो फरमाए जंहिं इहा दावत क़बूल न कई अल्लाह जे रसूल जी इताअत न कई क़यामत जे ॾियारे रब जो क़ुरान थो फरमाए त इन तरीक़े जो अफ़सोस क़यामत जे ॾींहुं इहो ई कंदो छा चवंदो मा रसूल सबीला हाय अरमान मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट ते हुजां ॿियो को बि अफ़सोस कोन कंदो सवाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे रब जो क़ुरान थो फरमाए सभ खां पहिरियां इन तरीक़े खां हटाइण वारो हिन उम्मत खे हिन इंसान ज़ात खे इब्लीस आहे जंहिंजी कोशिशि आहे त हीअ सिरात मुस्तक़ीम ते न हलनि
وَإِنَّهُمْ لَيَصُدُّونَهُمْ عَنِ السَّبِيلِ وَيَحْسَبُونَ أَنَّهُمْ مُهْتَدُونَ उन जी इहा कोशिश आहे सब खां पहिरियां हुन खां सिधो रस्तो हटाए छॾींदो ऐं एतिरो हुनखे गुमराह कंदो जो पंहिंजे पाण खे सम्झो त मां सिधी वाट ते आहियां। तव्हांजो जंहिं वक़्तु अलाह जे साम्हूं ईंदो उन ॾिहाड़े रब जो क़ुर थो फरमाए हिनखे होश ईंदो, दुनिया में हुनखे होश ईंदो ई कोन। उहो छा चवंदो मा रसूल सबीला, हाय अरमान मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट ते हुजां हा। या वैलता लैतनी लम अतखिज़ फुलानन खलीला, हाय अफ़सोस हाय अरमान मां फलाणे खे दोस्त न वठां हा। लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान खज़ूला। अल्लाह जे साम्हूं इक़रार करे चवंदो मुंहिंजा अल्लाह दुनिया में तुंहिंजी नसीहत आहे ही, पर शैतान मूंखे गुमराह कयो। शैतान जी कोशिश आहे त ही उम्मत पैगंबर जे तरीक़े ते न हले। हीअ उन जी कोशिश आहे, हीअ हुन जी मिथातुन माना रात ॾींहुं जुस्तजू आहे त हीअ उम्मत जेका आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां हटी करे ॿियनि तरीक़नि जे पोयां हुजे। पोइ जो अफ़सोस रब जो क़ुर थो फरमाए त को हिनखे फ़ाइदो कोन ॾींदो, छो त उन ॾिहाड़े मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां फ़रियादी हूंदो। ही ज़बान सां चवंदो लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान खज़ूला। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे छॾे ॾिनो। ही रब जे क़ुर जी दावत ॾिनी अथव। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत ते गौर कर कि अल्लाह जो पैगंबर अल्लाह जी वही जो ताबेदार आहे, अल्लाह जी वही जो दाई आहे। अल्लाह से मूंखे अवां सभिनी खे उन सिरात मुस्तक़ीम खे सम्झण जी, उन रस्ते जे मथां अल्लाह तबारक तआला हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं रात ॾींहुं अल्लाह से मूंखे अवां सभिनी खे इन तरीक़े जी दावत ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन असां तव्हांजो विहण ऐं ॿुधण ऐं ॿुधाइण शाल क़बूल अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।